मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 11 बसरी तांदूरन ज़रिए मवासलात टेली कम्युनिकेशन थ्रू ऑप्टिकल फाइबर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आया सनाउल्ला महर। इन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे बसरी तांदूरन ज़रिए मवासलात यानी टेली कम्युनिकेशन थ्रू ऑप्टिकल फाइबर्स। प्यारा बारो सभ खां पहिरीं जेकॾहिं असां लर्निंग ऑब्जेक्टिव्स खे ॾिसूं त इन जी पहिरीं पॉइंट में चए थो त अंडरस्टैंडिंग द बेसिक प्रिंसिपल्स ऑफ ऑप्टिकल फाइबर कम्युनिकेशन यानी बसरी तांदूरन ज़रिए मवासलात जा बुनियादी उसूल सम्झणु त कहिड़े नमूने सां ऑप्टिकल फाइबर जेको आहे उहा कम्युनिकेशन में कमु अचे थी, उन जा बुनियादी उसूल बुनियादी क़ाइदा सम्झणु। उन खां बाद में ॿी जेका पॉइंट आहे उन में चवे थो एक्सप्लेनिंग द स्ट्रक्चर एंड वर्किंग ऑफ ऑप्टिकल फाइबर्स ऐं ॿी पॉइंट में चवे थो त बसरी तांदूरनि जी जोड़जक ऐं कम जी वज़ाहत करणु त उन जी वर्किंग कीअं आहे ऐं उन जो स्ट्रक्चर कीअं आहे, त कहिड़े नमूने सां ऑप्टिकल फाइबर कमु करे थी, इन शइ खे सम्झणु। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां पढ़ंदासीं वाई वई स्टडी दिस यानी ही असां छो था पढ़ूं। इन जे लाइ चवे थो ऑप्टिकल फाइबर कम्युनिकेशन plays a vital role in modern telecommunication systems due to its high speed, efficiency and reliability. It improves internet connectivity and enhances technologies. यानी तांदूरी मवासलात तेज़ रफ्तार बेहतर कारकर्दगी ऐं क़ाबिल भरोसा हुजण करे ॾूरांहें मवासलाती निज़ामनि में अहम किरदारु अदा करे थी। उहा इंटरनेट जी रफ्तार खे वधाए थी। इहा जदीद ॾूरांहें मवासलाती निज़ामनि में पिणु अहम किरदारु अदा करे थी। प्यारा वारो हिन टॉपिक खां पहिरीं असीं डिस्कस कईसीं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऐं ही जेको टॉपिक आहे इहो बि असांजो तालुक़ु रखे थो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सां ई, पर हिन टॉपिक जी जेका असां शुरूआत कयूं था उहा असां ॿिनि सवालनि सां कयूं था। पहिरियों सवाल इहो त हाउ द लाइट सिग्नल्स ट्रांसमिटेड एंड रिसीव्ड थ्रू ऑप्टिकल फाइबर यानी कीअं असां ऑप्टिकल फाइबर ज़रिए के बि सिग्नल जेके आहिनि उहे ट्रांसमिट कयूं था या रिसीव कयूं था, या असां आम तौर ते हीअं बि चऊं त कीअं मोकिलियूं था ऐं कीअं हासिल कयूं था। उन खां बाद में ॿियो जेको सवाल आहे उहो असां वटि वाई डू वी नीड दिस ऐं हिन जी असांखे ज़रूरत छो पई। इन ॿिनि सवालनि जे बुनियाद ते असां हिन टॉपिक खे स्टार्ट कयूं था। सभ खां पहिरीं असां हिन सवाल खे सम्झंदासीं त वाई डू वी नीड दिस, त हिन जी असांखे ज़रूरत छो पई। सभ खां पहिरीं असां जेकॾहिं इलेक्ट्रिकल सिग्नल्स जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त काफ़ी टाइम खां वठी असां इलेक्ट्रिकल सिग्नल जो इस्तेमालु कंदा ईंदा आहियूं, पर बुनियादी तौर ते जॾहिं असां इलेक्ट्रिकल सिग्नल जो यूज़ कयोसीं त उन जे ट्रांसमिशन जे लाइ असां जेको मटीरियल यूज़ कयोसीं उहो कयोसीं असां वायर, ऐं उहा बि कॉपर वायर। ऐं कॉपर वायर असांजी जेका त उहा बहितरीनु कंडक्टर आहे ऐं उन में बहितर नमूने सां इलेक्ट्रिकल सिग्नल्स जेके आहिनि असांजा ट्रांसमिट थी सघनि था हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ताईं। पर ही जेको कॉपर वायर वारो तरीक़ेकार हुयो प्यारा ॿारो, इहो असांजे लाइ जेको यूज़फुल हुयो उहो हुयो असांजो शॉर्ट डिस्टेंस जे लाइ। त कंहिं बि शॉर्ट डिस्टेंस ते जेकॾहिं असांखे सिग्नल्स मोकिलणा आहिनि तॾहिं असां हिते कॉपर वायर यूज़ कयूं था ऐं इलेक्ट्रिकल सिग्नल असां मोकिले सघूं था, या असां का बि शइ इलेक्ट्रिकल सिग्नल जे थ्रू रिसीव करे सघूं था। ठीकु आहे, पर हिन में हिकिड़ो मसइलो हुयो। उहो मसइलो इहो हुयो त जॾहिं बि डिस्टेंस वधे पियो त असांजी उन कॉपर वायर जी जेका लेंथ हुई उहा वधे पई, ऐं उन लेंथ वधण जे करे रेज़िस्टेंस बि वधे पियो, रुकावट बि वधे पई। असां वटि कहिड़ो बि मटीरियल आहे प्यारा ॿारो, उन में उन जी जेतिरी असां ड्रैग वधाईंदासीं, जेतिरी लेंथ वधाईंदासीं त ओतिरो असांजो जेको रेज़िस्टेंस आहे उहो बि वधंदो। इनशाला हिन सिस्टम खे, हिन पॉइंट्स खे जेको आहे असां ईंदड़ इलेक्ट्रिकल वारे चैप्टर्स में डिस्कस कंदासीं त हिन जो पाण में कनेक्शन जेको आहे कहिड़ो आहे ऐं कहिड़ा कहिड़ा रेज़िस्टेंस वधण सां जेको आहे त असांजे सिग्नल्स ते या इलेक्ट्रॉन जे फ्लो ते इम्पैक्ट पइजी सघनि था। उन खां बाद में छा कयोसीं त इन जे हल करण जे लाइ त जीअं असां लॉन्ग डिस्टेंस ते पंहिंजा सिग्नल्स मोकिले सघूं ऐं उन खां पोइ असांजो रेज़िस्टेंस जेको आहे उहो घटि में घटि हुजे, इन जे लाइ
असां यूज़ करणु शुरू कयोसीं रेडियो वेव्स। पर रेडियो वेव्स जेके आहिनि प्यारा ॿारो, उन्हनि में बि असांखे कुझु मसाला पेश अचणु शुरू थी विया। ठीकु आहे। उन खां बाद में असां यूज़ कयोसीं वरी लाइट वेव्स खे। ठीकु आहे। साइंसदान सोचो त हाणे जेकॾहिं असां रेडियो वेव्स खे यूज़ कयूं था त इन में मसइला आहिनि त इन सिग्नल खे रिसीव ऐं ट्रांसमिट करण जे लाइ असां छो न जेको आहे लाइट वेव्स खे यूज़ कयूं। जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो त जेका लाइट आहे, लाइट जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा ज़्यादा आहे एज़ कंपेयर टू रेडियो वेव्स जे। ऐं जेतिरी फ्रीक्वेंसी वधीक ओतिरी एनर्जी वधीक। त जेतिरो असां फ्रीक्वेंसी वधाईंदासीं ओतिरी एनर्जी वधंदी। जेतिरी एनर्जी वधंदी ओतिरा असांजा सुठे नमूने सां सिग्नल्स जेके आहिनि त हिकु जॻह खां ॿिए जॻह ते ट्रांसफर थी सघनि था ऐं थोरे टाइम में। अहिड़े नमूने सां हिननि शयुनि खे यूज़ करे प्यारा ॿारो, यानी फ्रीक्वेंसी ऐं एनर्जीअ जो कॉन्सेप्ट खणी करे साइंसदाननि ऑप्टिकल फाइबर खे जेको आहे ठाहियो। हाणे ऑप्टिकल फाइबर जेको आहे त उहा छा आहे? ऑप्टिकल फाइबर प्यारा ॿारो हिकिड़े क़िस्म जो नंढड़ो ट्यूब आहे ऐं उहो तमामु नंढो आहे एज़ कंपेयर टू हेयर, यानी असांजो जेको वार आहे, वार वांगुरु जेको आहे तमामु सन्हड़ो हिकिड़ो स्मॉल जेको आहे त ट्यूब थींदो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में इहो जेको ट्यूब हूंदो आहे प्यारा ॿारो, इहो या त ग्लास जो ठाहींदा आहिनि साइंसदान या प्लास्टिक मटीरियल जो ठहियल हूंदो आहे। अगरि जेकॾहिं असां हिन यानी ऑप्टिकल फाइबर जी ॻाल्हि कयूं त ऑप्टिकल फाइबर जा ॿ मेन कंपोनेंट्स हूंदा आहिनि। हिकु हूंदो आहे असांजो कोर ऐं ॿियो हूंदो आहे वरी क्लेडिंग। हाणे कोर ऐं क्लेडिंग जेके हूंदा आहिनि प्यारा ॿारो, उहे असांजा गिलास या प्लास्टिक जा ठहियल हूंदा। पर जेकॾहिं असांजो कोर गिलास जो ठहियल आहे त वरी क्लेडिंग जेको हूंदो उहो असांजो वरी प्लास्टिक जो ठहियल हूंदो। ऐं उन खां बाद में टियों जेको असां वटि कंपोनेंट हूंदो आहे उनजो, उहो हूंदो आहे बफर। बफर छा हूंदो आहे? बफर हूंदी आहे उनजी आउटर लेयर हूंदी आहे जेका कंहिं ॿाहिरें डैमेज खां प्रोटेक्शन कंदी आहे हिन असांजे क्लेडिंग ऐं कोर खे। प्यारा ॿारो, नेक्स्ट स्लाइड में असां सम्झूं था त असांजी जेको ऑप्टिकल फाइबर आहे उनजो जेको आहे त वर्किंग मैकेनिज़म कीअं आहे। जीअं त मां तव्हांखे पहिरीं स्लाइड में ॿुधायो त हीउ टॉपिक असांजो तालुक़ु रखे थो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सां। जीअं त असांखे ख़बर आहे त जॾहिं बि असां कंहिं हिकिड़े मीडियम मां लाइट खे ट्रेवल कराईंदा आहियूं ॿिए मीडियम में, त उहा जेको आहे त कुझु न कुझु बेंड थींदी आहे, उहा रिफ्रैक्ट थींदी आहे। ठीकु आहे। हाणे जॾहिं असां कंहिं हिकिड़े मीडियम मां ॿिए मीडियम में लाइट खे ट्रेवल करायूं था त उहा कंहिं न कंहिं एंगल ते रिफ्रैक्ट थिए थी। हीअ असां डिस्कस करे आया आहियूं ऐं असां रिफ्रैक्शन वारे टॉपिक में इनखे पढ़ी बि आया आहियूं। उन खां बाद में जॾहिं रिफ्रैक्शन जी जेका रिफ्रैक्शन वारी रे आहे प्यारा ॿारो, उहा जॾहिं प्लेन सां पैरेलल थी वञे या ईअं खणी चऊं त नॉर्मल सां 90 डिग्री ठाहे थी, त इंसिडेंट एंगल खे असां नालो ॾिनोसीं क्रिटिकल एंगल। जॾहिं वरी असां उहा इंसिडेंट एंगल यानी जेका असांजी क्रिटिकल एंगल आहे उनखे असां जॾहिं वधाईंदासीं तॾहिं छा थींदो? तॾहिं उन मटीरियल जे अंदरि असांखे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मिलंदी। ऐं ऑप्टिकल फाइबर में जेको वर्किंग मैकेनिज़म आहे लाइट जो, उहो असांजो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ते डिपेंड करे थो। ठीकु आहे। उहो कहिड़े नमूने सां? उहो हिन तरीक़े सां। जीअं त तव्हां ॾिसंदव त हीउ जेको असांजो ग्रीन कलर आहे प्यारा ॿारो, इहो असांजो कोर आहे ऐं उन खां बाद में हीउ जेको असांजो येलोश कलर आहे इहो असांजी क्लेडिंग आहे। ठीकु आहे। ऐं हीअ मथां वरी जेका आहे त उहा बफर कोटिंग आहे जंहिंखे असां प्रोटेक्शन लेयर बि चई सघूं था। हाणे छा थो थिए त असां लाइट जेका आहे प्यारा ॿारो उहा क्रिटिकल एंगल खां वधीक एंगल ते जेको आहे रखूं था ऐं उनजे जेके उहे शॉव आहिनि, उहे जेके रेज़ आहिनि, उहे जॾहिं हिन कोर में अचनि था त कोर में उनजी जेका एंगल आहे उहा क्रिटिकल एंगल खां मथे हुजण जे करे, वधीक हुजण जे करे ही टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थिए थी। ऐं जॾहिं लाइट वरी हिन ॿिए सरफेस ते ॿी पॉइंट ते स्ट्राइक थिए थी त उते बि उनजी जेका इंसिडेंट एंगल ठहे थी उहा क्रिटिकल एंगल खां वधी वञे थी ऐं हिते बि वरी साॻे नमूने सां टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पैदा थिए थी। ठीकु आहे। ऐं इन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे करे जेको आहे लाइट अंदरि जेको आहे उहा रिफ्लेक्ट थींदी वञे थी ऐं हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ताईं आसानीअ सां पहुची वञे थी। असां थोरे टाइम में उहे लॉन्ग डिस्टेंस ते सिग्नल आसानीअ सां पहुचाए सघूं था थ्रू लाइट जे। तो अहिड़े नमूने सां हाणे इन में तव्हांखे हिकिड़ो सवाल इहो बि पैदा थींदो हूंदो प्यारा ॿारो त
जेकॾहिं असां ऑप्टिकल फाइबर खे ॾिसंदा आहियूं त ऑप्टिकल फाइबर जेको आहे त उहा असां मोड़े बि सघंदा आहियूं पाइप वांगुरु, त पोइ उनजे अंदरि जेको ही गिलास आहे छा उहो गिलास टुटी न पवंदो आहे? त प्यारा ॿारो इन शइ खे बि मां क्लियर करणु चाहींदुसि त जॾहिं फैक्ट्री में ऑप्टिकल फाइबर खे बणायो वेंदो आहे प्यारा ॿारो, त उहा उनजो मटीरियल अहिड़े हिसाब सां रखिबो आहे त जीअं उनखे कुझु न कुझु मोड़े सघिजे, ऐं उन मोड़ण जे बावजूद बि लाइट जी एंगल अहिड़े हिसाब सां रखी वेंदी आहे, एतिरी जेको आहे त क्रिटिकल एंगल खां मथे रखी वेंदी आहे जो मुड़ण जे बावजूद बि जेको आहे त लाइट उन कोर जे अंदरि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन वारो प्रोसेस कंदी रहंदी आहे। ठीकु आहे, हींअर हलूं था वरी असां टाइप्स ऑफ ऑप्टिकल फाइबर जे तरफ़। त प्यारा ॿारो असां वटि ऑप्टिकल फाइबर जूं ॿ टाइप्स आहिनि। हिकु आहे असां वटि सिंगल मोड ऑप्टिकल फाइबर जंहिंखे असां SMF चऊं था, ऐं ॿी आहे असांजी मल्टी मोड ऑप्टिकल फाइबर जंहिंखे असां MMF बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे वधीक मां हिन जे डिटेल में नथो वञा, सिर्फ़ु एतिरो मां सम्झाईंदुसि त जेका असांजी सिंगल मोड ऑप्टिकल फाइबर हूंदी आहे प्यारा ॿारो, उन में असां सिंगल लाइट सिग्नल यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, यानी जेकॾहिं असां लाइट यूज़ कयूं था त उहा हिकिड़े ई क़िस्म जा जेके आहिनि सिग्नल लाइट जे थ्रू असां ट्रेवल कराईंदासीं। अगरि जेकॾहिं असां मल्टी मोड ऑप्टिकल फाइबर जी यानी MMF जी ॻाल्हि कंदासीं त उन में असां वरी जेको आहे त मल्टी लाइट जा सिग्नल्स जेको आहे त यूज़ कंदा आहियूं। जीअं तव्हां हिन फिगर में ॾिसी बि सघो था त हिन सिंगल वारे सेटअप में यानी SMF में जेको आहे त हिकु लाइट असां यूज़ कयूं था, ऐं हिते असां वटि जेके लाइट सिग्नल्स आहिनि उहे असांजा जेको आहे त मल्टी आहिनि, वधीक आहिनि हिक खां। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां हिन जे यूज़ेज जी ॻाल्हि कयूं त जेको असांजो सिंगल मोड ऑप्टिकल फाइबर आहे उनजो यूज़ किथे थींदो आहे ऐं मल्टी मोड ऑप्टिकल फाइबर जो यूज़ जेको आहे उहो किथे थींदो आहे, त हाणे इन शइ खे थोरो डिस्कस कयूं था शॉर्टली। त इन जे लाइ सभ खां पहिरीं असां जेको आहे त SMF जी तरफ़ हलंदासीं। त इन जो जेको पहिरियों यूज़ आहे उहो हूंदो आहे असांजो यूज़ फॉर लॉन्ग डिस्टेंस, यानी लॉन्ग डिस्टेंस जे लाइ असां सिंगल मोड ऑप्टिकल फाइबर यूज़ कंदा आहियूं। उन खां बाद में टेलीकम्युनिकेशन जे लाइ, उन खां बाद में केबल या TV नेटवर्किंग जे लाइ, उन खां बाद में डेटा सेंटर्स जेके आहिनि उहे हिन शइ खे यूज़ कंदा आहिनि, ऐं उन खां बाद में मिलिट्री एंड एरोस्पेसिस वारा जेको आहे SMF फाइबर खे यूज़ कंदा आहिनि। उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं हींअर असीं मल्टीमोड ऑप्टिकल फाइबर जे तरफ़ वञूं त उहो उनजो यूज़ किथे थींदो आहे? उनजो यूज़ थींदो आहे शॉर्ट डिस्टेंस जे लाइ। उन खां बाद में हिन जो जेको सेकंड यूज़ आहे उहो आहे लोकल एरिया नेटवर्क जे लाइ, जंहिंखे असां लैंड्स बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, जेके कंप्यूटर जो ज़्यादा इस्तेमालु कंदा आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी त लैंड छा हूंदी आहे। ठीकु आहे, हिकिड़ो जेको आहे त नेटवर्किंग हूंदी आहे, ऐं उन नेटवर्किंग जे थ्रू असां जेको आहे त मुख़्तलिफ़ जेको आहे त PCs पाण में कनेक्ट कंदा आहियूं, तंहिंखे असां जेको आहे त लोकल एरिया नेटवर्क चवंदा आहियूं, या असां हुनखे लैन बि चवंदा आहियूं। उन खां बाद में थर्ड पॉइंट आहे असांजी सिक्योरिटी एंड सर्वेलेंस सिस्टम जे लाइ, ऐं फोर्थ पॉइंट आहे असां वटि इंडस्ट्रियल नेटवर्क जे लाइ, ऐं उन खां बाद में फिफ्थ जेका असांजी लास्ट पॉइंट आहे उन में जेको असां MMF जो यूज़ थींदो आहे उहो थींदो आहे असांजो मेडिकल इमेजिंग ऐं लेज़र सर्जरी जे लाइ। ठीकु आहे प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो बि सुठे नमूने सां सम्झ में अची हूंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।